घारो मां सलेमान जोखियो जी रिपोर्ट मौजूद। घारो बरसवा के सदिन पुराणो तारीख़ी क़ब्रस्तान पीर पट्टू सिंध जे अहम सूफ़ी ऐं सकाफ़ती विरसन मां हिकु आहे, जेको हिन वक़्तु सरकारी बेध्यानी ऐं मक़ामी रेती बजरी माफ़िया जी कार्रवाइनि सबबि ज़वाल जो शिकार आहे। पीर पट्टू जो नालो हिकु सूफ़ी बुज़ुर्ग सां मंसूब आहे, जंहिं जी तालीम ऐं हिकमत मक़ामी माण्हुनि में वॾी रूहानी अहमियत रखे थी। हिते केतिरनि ई सूफ़ियुनि, शाइरनि ऐं वॾेरनि जूं क़ब्रूं मौजूद आहिनि, जेके मकली ऐं चौकंडी तर्ज़ जे आर्किटेक्चर सां ठहियल आहिनि ऐं सिंधी इस्लामी सकाफ़त जे शाहकार जो हिस्सो आहिनि। क़ब्रस्तान में केतिरनि सदियुनि पुराणियुनि क़ब्रुनि ते ख़ूबसूरत संग तराशी, काशी जा कम ऐं क़ुरानी आयतूं उकरियल आहिनि, जेके तारीख़ी विरसे जी अहमियत खे चिटो कनि थियूं। बदकिस्मती सां हिते पाणी, सफ़ाई ऐं सिक्योरिटी जी सहूलियतूं मौजूद न आहिनि। चौकीदार जी खोट सबबि माल ऐं आवारा जानवर आज़ादाना अच वञ कनि था, जंहिं करे क़ब्रुनि खे नुक़सान पहुची रहियो आहे। हिन खां अलावा क़ब्रस्तान जे टिनी पासनि खां रेती ऐं मिटी खणंदड़ माफ़िया वॾे पैमाने ते गैर क़ानूनी खोटरायूं करे रही आहे, जंहिं सां वॾा खॾा पइजी विया आहिनि। इन्हनि खॾनि मां वॾनि डंपरनि जे गुज़रण सां क़ब्रस्तान जी हदुनि ऐं क़ब्रुनि खे सिधो ख़तरो लाइक़ थी वियो आहे। मक़ामी समाजी अॻुवाननि मोहम्मद सलेमान जोखियो, ग़ुलाम क़ादिर पंवर, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा पलीजो ऐं ॿियनि सख़्तु एहतिजाज कंदे सकाफ़त खाते खां मुतालबो कयो आहे त पीर पट्टू क़ब्रस्तान खे फौरी तौर पंहिंजे इंतज़ाम हेठि आणे हिते सिक्योरिटी, पाणी ऐं सफ़ाई जूं सहूलियतूं फ़राहम करे ऐं रेती बजरी माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, त जीअं ही अनमोल सूफ़ी तारीख़ी विरसो ईंदड़ नस्लनि ताईं महफ़ूज़ रही सघे।